जाम साहब जे शहरन चयो आहे त कोरोना वायरस सबब ईद सादगी सां मल्हाईंदासीं। शहर जे सियासी समाजी अगवाननि ऐं दुकानदारनि कामरेड इब्राहिम बुगटी, गुलाम मुस्तफा मलिक, फकीर मेवो डाहिरी ऐं ॿियनि पारां अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो वियो त कोरोना वायरस सबब 2 महीननि खां कारोबार बंदि हुअण करे अवाम सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं ईद जी का बि ख़रीदारी नाहे करे सघी। हुननि चयो त ईद सादगीअ सां गुज़ारे ग़रीबनि में राशन विरायो वेंदो। जाम साहब वासिम सां गॾिजी ऐलान कयो आहे त असीं हिन दफ़े ईद जो पाए सो सुठा कपिड़ा कॉटन जा सुठा कपिड़ा पाए न बल्कि सादगी सां आवाम सां गॾिजी सादगी जे हवाले सां असीं ईद मल्हाईंदासीं। त असां हिन वारे ईद असां बिल्कुलु सादगी सां मल्हाईंदासूं ऐं पंहिंजे ग़रीब जेके आहिनि असां जेके ग़रीब आवाम आहे असां हुननि सां गॾु मल्हाईंदासूं। छो त इन वबा जे करे असांजो पंहिंजो कारोबार जेको ज़ाती किरियाना जेको ॾाढो मुतासिर थियो आहे। हुनजे बावजूदि बि असां इहो ऐलान करे चुका आहियूं असांजी जाम साहब जी किराने एसोसिएशन आहे त हिन वारे असां जेकी ईद मल्हाईंदासूं बिल्कुलु ई सादगी सां मल्हाईंदासूं ऐं पंहिंजे ग़रीब आवाम सां मल्हाईंदासूं। हुननि हुकूमत खे बि अपील कई त ईद जे ॾियारे पौरियतनि ताईं राशन पहुचायो वञे जीअं हू पंहिंजनि बच्चनि सां गॾु ईद सुठे नमूने गुज़ारे सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।